सहाफ़ती जेका रिपोर्टिंग आहे उन रिपोर्टिंग दौरान के जीव जोरींदड़ जेके वाक़िया आहिनि उहे बि कॾहिं कॾहिं साम्हूं ईंदा आहिनि। अहिड़ो ई अॼु हिकिड़ो जीव जोरींदड़ वाक़ियो उबावड़े में पेश आयो आहे त हितां जे बासर वॾेरनि हथां जेको अली हसन सुपियो आहे उहो बासर वॾेरनि हथां क़तल थी वियो आहे। जॾहिं आउं हुनजे हिन घर में पहुतो आहियां जेको हिनजो पोरियत अली हसन जो घरु आहे, हिन वक़्तु अली हसन जो जेको लाश आहे उहो बि हिन घर में पियल आहे। सिर्फ़ु इन करे सुबुह खां वठी लाश पियल आहे त जेकी हितां जी पुलिस आहे, उबावड़े जी पुलिस आहे, उहा केस दाख़िल इन करे नथी करे त जेकॾहिं वॾेरनि जा नाला अवां क़तल केस में ॾींदासीं त जेको आहे उहो असीं केस दाख़िल न कंदासीं। पर SSP तनवीर तुंहिंजो साहिबु आउं तोखे ज़रूरु हिकिड़ो अक्स ऐं इन शइ जो आईनो ॾेखारींदो त उन जूं वारिस हीअ अथई, अली हसन जूं वारिस हीअ अथई। थोरो इनखे क्लोज़ करे ॾेखारियो। अली हसन जा वारिस हीअ आहिनि। हिननि मासूमनि ते SSP साहिबु रहम खा। जेकॾहिं अञा बि तूं वॾेरनि ॾाढो बेवस बणियल आहीं, तुंहिंजी ईमानदारी असीं शिकारपुर खां ॿुधा हुआसीं। अॼु जेकॾहिं तूं वॾेरनि ॾाढो बेवस बणे त ही मासूम पहिरियों गाड़ी जेका नियाणी आहे, मां सम्झां थो हिन जूं आओ पुकार, हिन जूं दाऊं तोखे कॾहिं बि माफ़ न कंदियूं। SSP साहिबु ऐं DIG जावेद सुवारो साहिबु, तव्हां बि ईमानदार ऑफिसर आहियो। IG गुलाम नबी मेमण साहिबु, वॾेरनि हथां हिन मासूम नियाणियुनि जो वारिसनि जा अली हसन जा ही आहिनि। पोइ हिते न को हिनजो को कमाइण वारो आहे, न हिनजो ॿियो को वारिस आहे। हिन जा वारिस ही अथई, ही पुठी उगाड़ा ॿ मासूम पेरनि उगाड़ा, ही हिनजो वॾे वॾो पुटु आहे पेरनि उगाड़ो। थोरो क्लोज़ कर। जेकॾहिं हिन मासूम नियाणी ॾे न ॾिसंदे अॼु बि तूं सियासी वॾेरनि ॾे ॾिठो त मां सम्झां थो SSP तनवीर तुंहिंजो, जावेद जिसकाणी, IG गुलाम नबी मेमण साहिबु, हिननि जूं आहूं दाहूं क़यामत बर्पा करे सघनि थियूं। मां सम्झां थो जेकॾहिं अॼु तव्हां वॾेरनि ॾाढो बेवस बणियो, अॼु बि तव्हां हिन जे वारसनि खे इहो चयो, हिन न्याणी खे तव्हांजे कानून इहो चयो त वॾेरनि जा नाला क़तल केस में न ॾियो। जेकॾहिं वॾेरनि जा नाला क़तल केस में, जेकॾहिं हिननि मासूम नियाणियुनि खे तव्हां इंसाफ़ न ॾियारे सघियो, आउं चवंदुसि पोइ तव्हांखे को कुर्सियुनि जो हक़ न आहे। मां उमेदु सम्झां थो त SSP तनवीर तुंहिंजो साहिबु ही उमेदु सम्झी करे हिन वक़्तु लाश रखी वेठल आहिनि। हिन जी जेका छपर छांव हुई उहा उन्हनि खां खसी वई आहे, वॾेरनि खसे छॾी आहे। पर हिन वक़्तु सिर्फ़ु कानून जे कटराड़े में अचण जे लाइ सिर्फ़ु हिन जा जेके मासूम ॿार अथई आसवंद थी पंहिंजे पीउ जो लाश रखी अॼु राति पंहिंजे पीउ जो लाश महिमान करे हिन वक़्तु रखियो आहे त तूं केतिरो थो हिन सां इंसाफ़ करी। ऐं केतिरनि वॾेरनि खे जेके हिननि जा नाला खणनि थियूं ही मासूम नियाणियूं, जे ही अथई उनजा वारिस, थोरो हिनखे क्लोज़ करे ॾेखारियो। ही उनजा वारिस आहिनि, ही बि हुनजो वारिस अथई अली हसन जो, ऐं ॿियो ही वारिस अथई। या ही वॾेरनि खे ॾिस, हिकिड़ो मिंट लाश खे ॾिस थोरो, या वॾेरनि खे ॾिस, या ही हिन लाश खे ॾिस जेको ही लाश पियल आहे। मां सम्झां थो SSP तनवीर तुंहिंजो साहिबु, मां सम्झां थो ही केस अव्हां जे लाइ चैलेंज आहे। हिकु तरफ़ ॾाढा मुड़ुस वॾेरा अथई त ॿिए तरफ़ ही मासूम नियाणियूं अथई। मां सम्झां थो हाणे तुंहिंजो जेको कानून आहे, मां सम्झां थो SSP तनवीर तुंहिंजो साहिबु, अव्हां जी ईमानदारी जा गीत परे परे ताईं ॿुधण में ईंदा आहिनि। पर मां सम्झां थो अॼु एतिरा कलाक गुज़री विया आहिनि, जेकॾहिं को आम जवाबदार हिते हुजे हा त तव्हांजी पुलिस हुनजा कुकड़ बि घर जा खणी अचे आम जवाबदार जा। छा वॾेरा एतिरी पुलिस तव्हांजी बेवस बणिजी वई आहे जो हिन वक़्तु ताईं केतिरा कलाक गुज़री विया आहिनि, हिन खे को हिन जो जवाबदार बि गिरफ़्तार न आहे थियो। थियणु त ईअं घुरिजे, ही मासूम नियाणियूं जन वॾेरनि जा नाला अव्हां खे ॾियनि थियूं जेके उनजा कातिल आहिनि, फौरी तौर ते उनखे गिरफ़्तार करे आम जवाबदारनि ॾींहुं उनखे फौरी तौर ते लाकअप कयो वञे। पर जेकॾहिं अॼु हिन मासूम पहिरें उगाड़ी मथे उगाड़ी कयासी जूं सिटूं आहिनि त आओ घड़ी खनि हेठि लही आहे, पंहिंजो ठहियल ॾेव ॾिसी वञ, मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ। पहिरें उगाड़ी छिनल चोलो, पहिरें उगाड़ी छिनल चोलो, रोवंदड़ रोवंदड़ कंहिंजी ॼाई। तनवीर तुंहिंजा साहिबु अॼु तोखां इंसाफ़ पई घुरे, अॼु तोखां इंसाफ़ पई घुरे। हिन नियाणी खे ज़रूरु इंसाफ़ ॾियारींदे, उमेदु आहे त ज़रूरु इंसाफ़ ॾियारींदे। ऐं मुंहिंजी क्लिप आउं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि, सोशल मीडिया जे दोस्तनि खे त वधि खां वधि शेयर कयो। हिन वक़्तु मूं वटि हिते सिग्नल न आहिनि सोशल मीडिया जे लाइ, ऐं थोरी देरि खां पोइ वायरल कयां पियो। वधि खां वधि हिन खे वायरल कयो त जीअं हिन मासूम पहिरें उगाड़ी छिनल चोलो, रोवंदड़ रोवंदड़ कंहिंजी ॼाई, हीअ अली हसन जी ॼाई खे जीअं इंसाफ़ मिली सघे।